Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. ईद उल अज़हा जो ॿियो ॾींहुं सॼे मुल्क में सुनत इब्राहिमी तहत जानवरनि जी क़ुर्बानी जो सिलसिलो बि जारी। घरनि में औरतूं मज़ेदार खाधनि जी तयारियुनि में रुधल। सिहत जे माहिरनि जी गोश्त घटि खाइण जी सलाह। माहिरनि जो चवणु आहे त शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल ऐं दिलि जा मरीज़ ख़ासि तौरु एहतियात कनि। सरहद भरिसां सखर मुल्तान मोटरवे ते मज़दा कल्टी थियण सबबि 3 ॼणा फ़ौत 8 ज़ख़्मी। फ़ौतनि में अलीपुर वासी बिलाल पुटु ख़ादिम जिसकाणी, मज़हर पुटु फ़कीर मोहम्मद ऐं ज़ुल्फ़कार पुटु मेहराब गबोल शामिल। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि मज़दा कराची मां पंजाब वञी रही हुई। ड्राइवर खे निंड अचण सबबि हादसो पेश आयो। सांगड़ वेझो खिपरो किनाल खे 111 आरडी वटां 100 फुट खां मथे गारो पइजी वियो। 10 खां मथे ॻोठ ऐं वणनि जो फ़सुलु पाणी हेठि। ॻोठाणनि पारां घारे खे ॿधण जूं कोशिशूं जारी। ॻोठाणनि घर ख़ाली करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियणु शुरू करे छॾियो। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशी अमलदारनि जी नाली सबबि खिपरो किनाल खे गारो लॻो आहे। पाणी हेठि आयल ॻोठनि में रज़ाल लिस्काणी, इब्राहिम राजड़, करीम राजड़ समेत ॿिया ॻोठ शामिल। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो, वॾे नुक़सान जो ख़दशो। सेवण में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़तलु। बॉयज़ हाई स्कूल वटि जवाबदार गोलियूं हणी नूर नबी लाखो खे क़तलु करण बाद फ़रार थी विया। लाश अस्पताल मुंतक़िल। मक़तूल नूर नबी लाखो पार्को कंपनी जो मुलाज़िम हो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े बाबति जांच कई पई वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मदे जी भरिसां हथियारबंदनि जे हमले में नौजवान क़तलु, 1 शख़्स ज़ख़्मी। ॻोठ ख़ुदाबख़्श बिरोही में जवाबदारनि जी फायरिंग में कैफ अली पुटु सुल्तान बिरोही क़तलु ऐं सुभान बिरोही ज़ख़्मी थी पियो। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो सोटनि विच में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। ज़ख़्मी ॻणती चोगी हालत में लाड़काणे अस्पताल मुंतक़िल। कानपुर भरिसां मुड़ुस गोलियूं हणी ज़ाल खे क़तलु करे छॾियो। ॻोठ हयात झुलण में जवाबदार सुल्तान झुलण भाउ दिलदार झुलण सां गॾिजी फायरिंग करे नारी ज़हूरा खे क़तलु कयो। लाश अस्पताल मुंतक़िल, पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मक़तूल औरत जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार मुड़ुस सुल्तान झुलण ऐं ॾेर दिलदार झुलण गॾिजी फायरिंग करे ज़हूरा खे क़तलु कयो आहे। नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हैदराबाद सिविल अस्पताल जे ICU में लिफ्ट ख़राब, लाश खणी वेंदड़ 5 ॼणा फासी पिया। लिफ्ट में फाथल माण्हू 2 कलाकनि ताईं मदद लाइ दांव कंदा रहिया। अस्पताल अंदरि मौजूदु माण्हुनि लिफ्ट जा दर भञी खेनि ॿाहिरि कढियो। 2 ॾींहं अॻु हैदराबाद वासी अता मोहम्मद सुमरो रोड हादसे में ज़ख़्मी थी पियो हो। अॼु फ़ौत थियण बाद वारस लिफ्ट ज़रिए लाश हेठि खणी वञी रहिया हुआ त लिफ्ट ख़राब थी पई। सखर पुलिस जी मुक़ाबले में 1 जवाबदार खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि आबाद थाणे जी हद में ठुलवासी नौजवाननि खां हथियारबंदनि फुरकण जी कोशिशि कई। गश्त ते मौजूदु पुलिस पती त जवाबदारनि फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में 1 जवाबदार मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। सुञाणप शिकारपुर वासी मोहम्मद हसन तौरथी पुलिस जे मारिजी वियल जवाबदार ते मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल हुअण जी बि तस्दीक। ऐं सिंध जे मथां ऐं विच वारनि इलाइक़नि में अॼु खां 21 जून ताईं हीटवेव जो इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते जो चवणु आहे त गर्मीपद मामूल खां 5 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। कराची में बि मौसम गरम रहण ऐं तेज़ हवाऊं घुलण जो इम्कान ज़ाहिर। बलोचिस्तान में बि 12 जून ताईं शदीद गर्मी जी लहर बरक़रार रहंदी।